अमरीका ऐं इसराईल पारां ईरान ते हमलनि खां पोइ जिते आलमी छिकताण वारी सूरतहाल पैदा थी रही आहे, त ॿिए पासे ईरान जे सिफ़ारती इतिहादी रूस ऐं चीन सख़्तु बयान ॾियण बावजूदि ईरान में पंहिंजी फ़ौज लाइण खां पासो कयो आहे। रूस जे सदर प्यूटिन ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जी शहादत खे इंसानियत जो क़त्ल ऐं आलमी क़ानूननि जी भञकड़ी करार ॾिनो आहे। ॿिए पासे चीन जे परॾेही वज़ीर इसराईल जे परॾेही वज़ीर खे ॻाल्हियुनि ज़रिए चयो त ताक़त जे इस्तेमाल सां मुल्की मसइला हल नाहिनि थींदा ऐं जंग में शामिल सभिनी खे छिकताण वारी सूरतहाल खां पासो करणु घुर्जे। क़ौमी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास तलब करे वरितो आहे, पर उन बावजूदि ॿिन्ही मुल्कनि ईरान जे हक़ में फ़ौजी कार्रवाई जो ऐलान नाहे कयो। रूस ऐं ईरान हिक ॿिए जा स्ट्रेटेजिक भाईवार आहिनि, पर फ़ौजी इतिहादी नाहिनि। जनवरी साल 2025 में रूस ऐं ईरान विच में हिकु स्ट्रेटेजिक मुआहिदो थियो, जंहिं में तिजारत, दिफ़ाई ताउन, साइंस, सक़ाफ़त ऐं तालीम समेत केतिरा ई शोबा शामिल हुआ। हिन मुआहिदे तहत ॿिन्ही मुल्कनि दिफ़ाई ऐं इंटेलिजेंस ताउन खे वधायो ऐं ईरान ज़रिए रूस खे अरब मुल्कनि खे मिलाईंदड़ ट्रांसपोर्ट मंसूबे ते बि इख़्तियार ॾिनो वियो। हिन मुआहिदे में इहो वाज़े कयो वियो त ॿिन्ही मुल्कनि मां कंहिं में बि जंग थी त संदसि मुआहिदो कंदड़ साथी मुल्क उन जंग में हिसो न वठंदो। रूस जे परॾेही पॉलिसियुनि जे सलाहकार मूजिबि रूस जो उत्तर कोरिया सां साल 2024 में कयल मुआहिदो हिन मुआहिदे खां वधीक मज़बूत आहे, जंहिं तहत अगरि उत्तर कोरिया ऐं रूस मां कंहिं बि मुल्क में जंगी ख़तरो वधियो त संदसि मुआहिदो कंदड़ साथी मुल्क उन में हिसो वठंदो। पर ईरान सां थियल मुआहिदे में अहिड़ी का बि शिक नाहे रखी वई। एंड्रो कॉटनेफ मूजिबि रूस ईरान जी हिमायत में फ़ौजी कार्रवाई खां इन करे पोइते हटी रहियो आहे त इन अमल सां आलमी जंग वधण जा ख़तरा बि वधी सघनि था ऐं मॉस्को हिन वक़्तु यूक्रेन सां हलंदड़ जंग में अमरीका सां सिफ़ारती अमल खे तरजीह ॾेई रहियो आहे। चीन ऐं ईरान जा मुआशी तालुक़ त मज़बूत आहिनि, पर फ़ौजी तालुक़ात महदूद आहिनि। चीन ऐं ईरान साल 2021 में 25 सालनि ताईं ताउन वधाइण लाइ मुआहिदो कयो हो, जंहिं तहत तवानाई, सीड़पकारी ऐं चीन जे रोड बेल्ट मंसूबे में ईरान खे शामिल कयो वियो। चीनी माहिरनि मूजिबि ॿिन्ही मुल्कनि विच में सियासी ऐं मुआशी तालुक़ मज़बूत आहिनि ऐं चीन केतिरे ई अरसे खां ॿियनि मुल्कनि जी जंग में हिसो न वठण वारी पॉलिसीअ ते अमल करे रहियो आहे। चीनी माहिर जोडोंग वांग मूजिबि चीन पारां ईरान खे हथियार फ़राहम करण ऐं जंग में हिसो वठण जा इम्कान घटि आहिनि। चीन सिफ़ारती ऐं बहरान खे घटि करण ते तवजा ॾेई रहियो आहे। अंगनखरनि मूजिबि ईरान जा 87% ख़ाम तेल जा ज़ख़ीरा चीन वठी रहियो आहे, जंहिं सां ज़ाहिर थिए थो त चीन ईरान लाइ अहम मईशत वधाईंदड़ मुल्क आहे, जॾहिं त ईरान पारां चीन खां एक्सपोर्ट नाले मात्र कई थी वञे। माहिरनि जो चवणु आहे त चीन ऐं रूस ईरान जे हिन जंग में ईरान जी सिफ़ारती हिमायत जारी रखी सघनि था, पर फ़ौजी कार्रवाई ज़रिए ईरान जी मदद करण खां पासो करे रहिया आहिनि, छाकाणि त इन सां ख़िते में जंग वधी सघे थी।